Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी मस्टर बुद्धो त सही तू पंहिंजे भले भाउ खे हिते छॾे करे पाण कपिड़ा वेड़े माटन थी वञे पई मां चाहे थी रोलू त माठ करे वेही रहो मुझे मथो ना खराब कर मथो ना फाड़े विझाई ओ मथो फाड़ त भलो आ फट त छुटी वेंदो पर बुख त कोन मरंदासीं न तू जो हली वई न त खबड़ लीमे सां गॾु मां बि हिते बुख मरंदुसि मुखे त ये राज वारा गिरह बि न ॾींदा मां त चवां थी त बुख मरो त मज़ो अचे मां त माइटन में ठठ सां हूंदसि अमर तेरी जेकॾहिं अहिड़ो ॻाल्हि आहे त पोइ ईअं कर मूंखे बि पाण सां गॾु काए हल निभागा मां तो जड़े अणघड़े खे माइटन में कीअं वठी वेंदसि तोसां मुंहिंजो छा हाणे हिकिड़ो कमु कर तूं माइटन खे ॿुधाइजां त ही मुंहिंजी दीन दुनिया जो भाउ आहे ठीकु आहे तो जड़े भाउ खां बस भली आहे जेको चवण ई न मञे तव्हां टेई बे चया आहियो मां तेरी मुंहिंजो चवण वटि न वञो न त मां गानो ॻाईंदोमांइ उहो कहिड़ो कलाम मूंखे हेखल छॾे वैया उकली न बेचैया मूंखे हेखल छॾे वैया मतेरी केली न बेचैया खुदा के मनी हिड़स बस कर मुझेरी जे मथा पार न कढ गायो आई सुरीला जण कसाई के दिसी बकर बेकार तो करे बे लोलो खातो घर में जड़ो आ अड़ा पटाव अड़ा आयो ना मतेरी के अधी मतेरी माइटन दे काड़ी थी वने पई अरे ये किए वारो क्यों मितेरी के परचायो न त मुजो हाल भी आंसू दे मल जड़ो थी विंदो है वारो क्यों अरे मितेरी के परचायो न त सजो राज जो को आसो मुते खिलू कंदो त खबड़ जी ज़ाल खबड़ के छडे हली वई खबरदार को भी मिंथो न करे तवा ट्रई मुंचो चवण न था वठो पो मां छो तवा जो चवण वठा माना नमूना दियन त पो हिक गाल ॿुध वञण खां पहिरियां मूंखे मसवाड़ जा पैसा ॾेई वञ हा असां के भी त खर्च पानी जो पैसो त हुजे न छा उठूं छा गाह खाऊं भाई आज आसू तो मल बसा ना विड़ियो आ उन के पांजे सीधे जा पैसा दई पो वंजा खाई पेट भरिया तवा आई कर्ज लाए मितेरी हां छो वनी पाण कर्ज लायो लख भेरा कर्ज लाइंदासी पर तू माइटर ना त न वञ न चङो नथी वञा पो पंहिंजे इन चेल ची बे भाउ खे ऐं इन ढिगड़े रोलूअ खे घर निकाली दे या ही इन घर में रहंदा या मां रहंदसि खबरदार खबड़ मता साल जे चवण ते लगो ही मुर्सन के सालू मिली वेंदियूं आहिनि अपो मन हाण कोन ईंदा जो पाण खे ॿाहिरि ॼणी ॾींदा ॿाहिरि कोटनि जा कुंकरा हूंदा अथई आऊं बाबे जी पग जो वारिस आहियां मता कयामत कारी कई थी खबड़ अदा भला मां पो भला इहा ज़ाल छॾे ॾियां छा मियां वॾे मुश्किल सां अहिड़ी मूंखे सुहिणी ज़ाल मिली आहे जेका सभिनि जी वेठी थी ख़िदमत करे मां हाणे यतीम खानो कोन हलाईंदसि तोखे जेकॾहिं एतिरो ई मुंहिंजो फिक्र आहे न त हाली मूंसां गॾु मुंहिंजे माइटनि में रहो मां हलंदुसि छो न हलंदुसि उहो पंहिंजो घर आहे बाक़ी तू छो रहलाई तू भी हले न निभागो तव्हां जे करे त वञा थी पानी पी त तुझी कावड़ थदी थे मामले के ठाए था वठूं अचे पानी पी कुछ गाल तू असा जी मन कुछ अंगल तुझा असा मनीदासी मेरे यो कम पियो इए हलंदो खण यो सामान त अंदर रखूं खण तू मुझी ठाऊ की ज़ाल आही मेरे मोहब्बत में मामले के ठाए था वठूं मुखे माइटन ॾांहुं त वञणो ई नाहे बस तव्हां खे सुधारणो आहे ऐं तव्हां सभु ईअं ई सुधरंदव परमेश्वर मुखे तो कुछ भी समझ में नथो अचे तू ॿुधाए कमला के मां केड़ी तरह से राजी कया
या तो हिनखे औलाद ॾे या मूंखे पाण वटि घुराए। बाक़ी कमला जे हूंदे आसूदो ॿी शादी कीअं करे? न भॻवान, मां ॿी शादी कोन कंदुसि। हिनजी मूंसां केतिरी त मोहबत आहे, मुंहिंजे ख़ुशियुनि ख़ातिर शादी बि नथो करे। इहो ई सोचींदो हूंदो त ॿी पत्नी जे अचण खां पोइ माता कमला जी आत्मा खे को ॾुख पहुचे। पर मां त हिनजे मंदर जी दासी आहियां। देवता त धणी आहे, जेको बि देवता जो पुॼारी ईंदो आहे उन्हीं जी शेवा करण मुंहिंजो धर्म आहे। भागवन कहिड़नि वीचारनि में पाण खे विछाड़े वेठी हो? मूं अभागीअ खे भागवंत छो थो छॾे धणी? मां त तोरे पई ॾिसां ऐं तुंहिंजे लाइ सोचां पई। मुंहिंजी सोच जा सभई रिश्ता तो वटि अची ख़तम थींदा आहिनि। पर धणी तूं छा पियो सोची? सोचुमि पियो त माण्हू बि मज़हबनि ऐं अक़ीदनि में विढ़ाइजी थो वञे ऐं मालिक बि सभिनी खे रोटी विढ़ाए थो ॾे। सचे दिलि सां सोन बि मुठियुनि भर विढ़ाए सघिजे थो, पर मन में जेका मोहबत कंहिंजे लाइ आहे माण्हू उहा छो नथो विढ़ाए सघे? कमला भले वजूद विढ़ाइजी वञे, पर माण्हू हिक जे लाइ मोहबत कॾ छो कंदो आहे? मां तुंहिंजी आत्मा जो आवाज़ ॿुधां पई धणी। तूं आख़िर ॿी शादी छो नथो करीं? हा कमला, तूं सभु कुझु ॼाणी थी त अॼु आसूदो केतिरो बेवस आहे, इहो भॻवान थो ॼाणे। पर मां मालिक मां मायूस न आहियां कमला। आख़िरी घड़ी ताईं बि आत्मा खे इहा ई आस हूंदी त ही मंदर वीरान न थिए। ॾिसां थो भाग खे आज़माए। मां त मोहबत विढ़ण जी अजियत खां भॻवान बचाए विझे ऐं मां प्यार जो पापी न छॾिजां। मतेरी तू हिते बूठ के दबलो कई वेठी इली में खबर जो हालत ॾिस। बुख ते ज़बान सुकियो अथनि। कुझु त गण कर छा थो अथई? हिक ॿिए खे रुगो इशारा था कनि त मानी पचंदी या कोन पचंदी। कुझु त कर छा थियो अथई? कोन पचंदी मानी। वञी के होटल ता या पाड़े मां पिनी अचो। अदा खबर ॾिसी थो न तुंहिंजी ज़ाल जा लक्षण। पोइ चए थो तालीमा हीअं न हुअ। ख़ैर त आहे मितेरी। पाड़े वारा छा चवंदा त मितेरीअ जे हूंदे खबर जेको आसो पाड़े वारनि जी मानी थो खाए। हाणे उथी न ओ मुंहिंजी खट मिठड़ी ज़ाल मानी पचाए नी, ॾाढी बुख लॻी आहे। मुंहिंजी इज़त बचाए। ये रोलू रोलू माण्हू मूं ते न खिलाए। अरे हेॾे रोलू रोलू थो चई पियो? हा मां मतेरीअ करे चुप कई वेठो आहीं, न त ॾींहं जा तारा ॾेखारियां। हा बसवारी माण्हू। अरे तुंहिंजी मुंहिंजे साम्हूं हैसियत छा आहे? हाँ खबर ॾिठी न कराई न जोड़ी बेइज्जती। अञा ताईं मानी नथी पचाए, वधीक त कदे ये रोलू बेइज्जतो। न न अदाली मां ईअं कोन थींदो। मितेरीअ खे मुड़ुस जी इज़त प्यारी आहे। मितेरी ओ मितेरी मुंहिंजी शहज़ादी, मुंहिंजी सुहिणी, मुंहिंजी पढ़ियल लिखियल, मुंहिंजी कोयल, मुंहिंजी गूंज पंहिंजनि मिठड़नि सुहिणनि हथनि सां उथी उथी मानी पचाए। मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। ओ मुंहिंजा खुशामदी मुड़स, किथां बचाया मानी? घर में अटे जा टीन खाली लगा पिया आहिनि। और निभागो महीने जो सीधो तव्हां 15 ॾींहंनि में पूरो करे छॾियो आहे। तव्हां टिनी खे त मां कंहिं दुश्मन जे दर ते ॿधी अचां। या भली ॻाल्हि आहे, असांखे भले आसूदे मल जे घर छॾे अच। ताकि आसूदे वटि रहियो छा आहे? वीचारे दुकान ई बंदि करे छॾियो आहे। आसूदे मल खे बि अहिड़नि लूठनि सुञो कयो आहे न। अरे छोड़ था ॾियो पैसा। असां छो ॾियूंसि पैसा? भाॼाई मितेरीअ खे ॾिनो न सीधो। महीनो पूरो थींसि त पाणी पैसा भाॼाई ॾींदसि न। महीने खां मथे वक़्तु गुज़री वियो आहे। चेल चिबा ॿियो सीधो रोक पैसनि ते घुरायो हुयमि। असां एतिरो था खाऊं छा जेतिरो सीधो थो खपे? अख पट था ख़बर असांजे घर खे क्वा लॻा अथई। असांजी कमाई कुंड जा क्वा था खाईनि। कंहिंखे हाँ कंहिंखे तो चई कुंड जा क्वा? मां तव्हांजी कमाई पंहिंजे पेकनि न मोकिली आहे। असांखे कहिड़ी ख़बर? असां को घर में वेठा आहियूं छा? इहो रोलू शेर अटे जो खणी वञी विकिणी पंहिंजो गुज़र सफ़र कंदो हुजे। असांखे कहिड़ी ख़बर? असुल हिन रोलूअ त मूंखे अहिड़ी थी कावड़ अचे जो। अरे ख़बरूं कान मुंहिंजे मथां अचे चोरी जो इल्ज़ाम न हण। इहो मुंहिंजो शान न आहे। कचे जा कंधारूं
हाँ पर तू चोर त आहीं न, तोखे हाणे हिन राज में रहण कोन ॾींदासीं। अरे मोकल थई डातू जड़ा दामिया चोर हिते रहन था, बाक़ी एक रोलू छा वॾी ॻाल्हि आहे। तव्हां मां केर भी चोर नहीं, तव्हां टई वांदा कूड़ा ऐं ठग आहियो। रोज रोज कंहिं न कंहिं ढंग सां मानी खाई पेट भरे पूजियूं ॾींदा आहियो। मां चवां थी टई उथो इज्जत सां घर में सीधो आणियो, मूंखे भी बुख लगी आ। अलाए भाॼाई तोखे भी बुख लगंदी आ छा? ॿुधाए छा छा खाईंदी है? कुकुड़, मच्छी, गोश्त? कुकड़ भी वठी आ, मच्छी भी वठी आ ऐं होटल तां मानी भी वठी आ। उते दा ख़बर उथली मानी वठी था अचूं, भाॼाई जो अंगल पूरो था कयूं। रोज असांखे त मानी पचाए ॾे थी न। उते दा रोलू तू इते वेठो चप चट, असां हाणे था अचूं। उथी आ लीमा, उथी था हलूं। सादिक बाबा मञण मुराद आहे, तुझी न्याणीअ वटि शींहं जी दिलि आहे, शींहं जी। अकुल बि अलाह साईं अमीराणो ॾिनो अथसि ऐं ॻाल्हाइण बि गुणनि वारो अथसि। बाबा बचल खान, दुनिया भले पोपरीअ खे मुंहिंजी धीअ सम्झे, पर बाबल साईं पोपरी मुंहिंजो पुट अथव, पुट। सादिक हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तोखे भला पंहिंजी न्याणीअ इहो ॿुधायो हो त उहा डातू ऐं पीराणे सां अहिड़ो असरु कंदी? न बाबा साईं न, ख़ुदा थो ॼाणे मां आख़िरी वक़्त ताईं इहो सोचींदो रहियुसि त मुंहिंजी धीअ पोपरी आख़िर डातूअ सां निकाह जो ज़िद करे छो थी। पर मूंखे एतिरो अंदाज़ो ज़रूर हो त तुंहिंजी न्याणीअ वटां पीराणे ऐं डातूअ खे इज़त कोन मिलंदी। बाबा साईं इहा ॿी ॻाल्हि आहे, थिए थी मुंहिंजी धीअ ऐं गार ते गैरत न खाए। बाबल साईं, बाबल साईं मूंखे तुझे कसम क़ैद करे विधो आहे बस। बाबा बचल खान जहिड़ी ॻाल्हि था कयो, इन मां लॻे थो डातू ऐं पीराणो ॻोठ छॾे हलिया वेंदा। ॻोठ कोन छॾींदा बाबा, हुननि वटि बेइज़तीअ जी बाहि विसाइण लाइ सादिक ऐं मूंसां छेड़े खां सवाइ ॿी वाट ई कान्हे। सादिक बाबा जे छेड़ो थी पए त पोइ मुंहिंजी तोखे इजाज़त आहे, तूं पंहिंजो कसम तोड़े छॾजां। बाबा बचल खान डातू भली ॾहे सरा, राज जे चङे मुड़ुस ॾांहुं अखियूं फाड़े ॾिसंदो न, असां राज वारा बि चुप करे कोन वेहंदासीं। बाबल साईं मूंखे इन पीराणे ते हैरत आहे, इन छा ते पई ॻाल्हायो? अरे बुरू बाबा यार हाणे पीराणे ते वेही छा ॻाल्हायूं, मुंदुस को मुंडे हिसाब रहल। इन्हनि पीराणे वारनि खे पंहिंजी नियत ते छॾे ॾियो, चिड़ी पोख पोखींदा लाबारो बि त सादिक ओढ़ो ई लुणंदा न। ॾिसूं त इहो डातू ऐं पीराणो राज में रही इज़त कीअं था कमाइनि। असुदमल कहिड़ा हाल अथई? अरे चांहि फोक पकीड़ मालिक जी कृपा सभु ख़ैर, तूं ख़ुशी ॿियो ख़ैर? भला ख़ैर आज़ादी कमला खे वठी आए न। अरे साईं मालिक जी कृपा थी, राजी करे मियां वठी आयोमांसि, पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, इन हकीम जो दुकान बंद हो। ख़ैर थियो यार, पाण न हूंदो आहे त घटि में घटि शागिर्द तो हूंदो अथसि, मोड़गो दुकान ई बंदि। तोखे ख़बर कान्हे छा? बचल खान तुआरी ॻाल्हि तां नाराज़ थी इन हकीम जो हट ई बंदि कराए छॾी। अला ॾे ख़बर, तूं पियो थो हकीम जो पुछी हकीम सां जहिड़ो करणो अथई छा? राम 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 परमेश्वर पत जी रखजांइ। अरे साईं फोक पकड़ मां कंहिंसां जहिड़ो कंदुसि, मां त ख़ुदि परेशान आहियां यार। सच पुछे त मूंखे का ॻाल्हि मज़ो ई नथी ॾे। छो भला अधी कमला का नई ॻाल्हि कई अथई छा? या तुआरी तबियत सही कोन्हे इन करे हकीम जो तो पुछी? अरे साईं फोक पकड़ सम्झ त आसूदे मल जी क़िस्मत ई ख़राब आहे यार। कमला इन ज़िद ते बीठी आहे त ॿी शादी कर। अरे यार त पोइ कर न ॿी शादी, हिकिड़ी शादी छो, ॿ शादियूं कर।
अधी कमला जेकॾहिं चवई थी त शादी कर फ़ाइदे में वींदे थी सघे थो त अलाह साईं को औलादड़ो ॾेई विझई। बाबा ज़िद न कर आसूदामल। पोइ फ़क़ीर यार हेरिश तोखे वेनती थो कयां मूंसां मज़ाक न कर। यार मां कमला जो हूंदे ॿी शादी कोन कंदुसि, नई कमला खां सवाइ जी सघंदुसि। पोइ तूं ई ॿुधाए यार मां छा कयां, तूं छा कंदे? ॻाल्हि त ॿुध, तोखे मूं कांडेरे जो पोटो वठी ॾिनो, तो उनखे वापसि करे छॾियो। जेकॾहिं न उहो न मोटाई हा त अॼु ही मसइलो पैदा थिए ई कोन हा। पोइ यार इहा ग़लती त थी वई, पर तूं ई खणी ॿुधाए त आख़िर इहो मामिलो कीअं ठहंदो। तूं हाणे हीअं कर, तूं हल सिधो घर, मां बि घरां थी सिधो तुंहिंजे घर थो अचां। कयूं था अधी कमला खे मिंथ मेड़, अलाह कंदो त मञी वेंदी। पोइ साईं यार कमला कोन मञींदई, इहो मां हिते ई ॿुधाए थो छॾियां, वॾी जिदी आहे। छा कयां? जेकॾहिं अधी कमला न मञो न त पोइ असूदमल मूं इहो सोचे छॾियो आहे त अधी कमला मञींदी कीअं। तूं दिलि जाए कर, इहा मां तोखे पक थो ॾियांसि, लिखी थो ॾियां त हाणे मिठी वापसि कोन वेंदी। रातू खाना सादिक जे धी में एॾो अकुल किथां आयो जो इहे ॻाल्हियूं करे? पिराणा इहो सॼो कमु बच्चल खान कयो आहे, सादिक खे बि ख़बर कान हुई। रातू खान बच्चल खान चई चुको हो त सादिक वटां तव्हांखे इज़त न मिलंदी। ऐं हुन सावल जो ॻाल्हाइण ॿुधोई न, मूंखे त लॻे थो त बच्चल खान पंहिंजी घरवारी खे मोकिले सादिक जी धीअ खे सम्झायो आहे, तॾहिं हुन असांखे बेइज़्ज़त थो कयो। माना त इहा सावल खे बि ख़बर हुई न। सावल खे ख़बर हुई तॾहिं त खान साहब फूकजी पियो ॻाल्हाए न। सावल खान हिते बीह, बच्चल खान असांखे घटि वधि ॻाल्हायो, बेइज़्ज़तो कयो ऐं तो बि ॻाल्हायो। सावल अञा बि का कसर रहिजी वई जा जेका बच्चल खान सादिक जे धीउ जे हथां असांजी पूरी कराई। अलाए मूंखे ख़बर न आहे, तव्हां हलो त बाबे बच्चल खान खां पुछी तव्हांखे मां ॿुधायां। बच्चल खान जेकी तादी कई आहे न, वाह हुनखे ॾाढी महांगी पवंदी। रत रुआरींदोमांसि, रत। दातू नालो आहे मुंहिंजो, ऐं मुंहिंजे अखियुनि में बि ॾिसी छॾियो तव्हां, मुंहिंजो नालो सावल आहे, बच्चल खान जो भाणजो आहियां मां जेकॾहिं चाहियां त तव्हां ॿिन्हिनि खे ई ॻोठ छॾाए सघां थो मां जेकॾहिं चाहियां त तव्हां ॿिन्ही जा कंध बाबे बच्चल खान जे कदमनि में झुकाए सघां थो मां। वाह रे सावल खान वाह, हलाणी महल सां हली बच्चल खान जे मार जो गाह पटो कर। हलाणी उता कते बच्चल खान जे ख़ुशामंदियुनि खे चाह प्यार छेड़न लाइ हेॾियूं सावल दिलियूं खपनि जबल जेॾियूं। सावल रुगो बच्चल खान खे इहो वञी चइजाऊं त रातूअ सां जेकी तोखे वारी दुश्मनी कई थी न, उहा तोखे ॾाढी महांगी पवंदी। बच्चल खान ऐं सादिक खान हाणे पंहिंजी इज़त बचाए ॾेखारनि। रातू खान तुंहिंजी इज़त इन में आहे त बाबे बच्चल खान खे दुश्मन समझण बदिरां इज़त वारो बणिजी मेहनत जी मानी खाइण सिख। गैरत अथई न, चोर खान मां चङो मुड़स थी ॾेखार। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।